मुल्क में लोड शेडिंग तमाम घणी वधी वई आहे। इहो त आहे वाह। छा था चओ? एडी लोड शेडिंग जो तव्हांखे छा ॿुधायां, जो ॿाहिरें मुल्कनि में ॾिसो था त उते बिजली वेंदी ई न आहे। हवा ते ईंदी न आहे। इहा ॻाल्हि आहे न, ग़रीब माण्हू वञे त काॾे वञे, बिजली अचे कोन थी, बिल अची था वञनि ऐं बिल उहे भरणा आहिनि, बिल नथा भरियो त पोइ बिजली कटे था वञनि। जेका थोरी घणी अचे थी, मिसाल जी ॻाल्हि 4-4 कलाक लोड शेडिंग, 20 कलाक उस्ताद भुलियो आहे। 20 कलाक आओ आओ माना 4 कलाक रुगो अचे थी मस, हां माना अचे थी ऐं वञे थी। हां डिपचिक डिपचिक ओहो ढिंचक पूजा लॻा पिया आहिनि सफ़ा। बिजली माना अचे थी ऐं वञे थी, वरी ख़बर नथी पए त केॾी महिल थी वञे केॾी महिल थी अचे, बिल्कुलु का टाइमिंग न आहे हुनजी। लोड शेडिंग ॾाढी वधी वई आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि थो करे। इन जे करे घणनि माण्हुनि असां ॾिठो आहे ॻोठनि में वरी सोलर हणाए छॾिया आहिनि। हां साईं बिल्कुलु। सोलर सिस्टम बि पर आहे बि महांगो, हर कोई माण्हू त अफोर्ड नथो करे सघे, ऐं बिजली बि महांगी आहे, वरी जेकॾहिं हलाए थो त उहा बि महांगी आहे, बिल बि घरा था अचनि ॾाढा। शाइर जेको आहे उहो लॻे थो हे लोड शेडिंग जो सतायल आहे। अच्छा जंहिं शाइरी कई आहे इहा, मुंहिंजे ख़्याल में रजब आज़ाद जी शाइरी आहे, पंहिंजो नालो न लिखियो अथई, बल्कि हर शाइर लोड शेडिंग जो आज़ार आहे हुन सां, हर माण्हूअ सां लोड शेडिंग जो सतायल आहे। उन शाइरी कई आहे लोड शेडिंग ते, त हर शइ में माना लोड शेडिंग थी वई आहे। त हाणे पोइ शाइरी ॿुधायां? इरशाद कहिड़ो? जागीरानी, हुन त होटल खोलियो आहे नी फेम बाइक। बाबा तोखे थो चवां इरशाद। अच्छा, मां चयो इरशाद जागीरानी जी शाइरी न आहे इहा, ॿिए के शाइर जी। सुठो शाइर आहे वाह। उहो बि सुठो मज़ा निगार आहे, उहो मज़ाइया शाइरी कंदो आहे। ते वेठा न त वॾे वञे ॿुधाए शाइरी। हा, उहो बि मज़ाइया शाइरी सुठी कंदो आहे इरशाद जागीरानी, यार आहे असांजो। हाणे हीअ शाइरी ॿुधो, छा था सम्झो हीअ शाइरी हलंदी? शाइरी ख़बर न आहे, वीडियो तो न हलंदी। वीडियो भली हले न हले, पर ठाहिणी रोज़ आहे वीडियो। माना बोर कंदे रोज़। बोर छो यार, मज़ाइया शाइरी आहे, कुझु ज़ौक़ वारा माण्हू थियो, शाइरी ॿुधो यार। हले यार ॿुधा शाइरी तव्हां माना ॿुधो ई नथा, न को पढ़ो था शाइरी, न को सिंधी अदब था पढ़ो यार। शाइरी ॿुधंदा हूं यार, तव्हांजे मुंहं मां सुठी लॻंदी न, बसि हलो भला ॿुधायो भला। बसि यार, वॾी नगद बेइज़ती था कयो। शाइरी आहे त हुस्न वारनि जे अखियुनि में लोड शेडिंग थी वई। अरे वाह वाह। हुस्न वारनि जे अखियुनि में लोड शेडिंग थी वई, अखियुनि में लोड शेडिंग, अखियुनि में। हुस्न वारनि जे अखियुनि में लोड शेडिंग थी वई, आशिकनि जे भी दिलनि में लोड शेडिंग थी। वाह अरे वाह, हलड़े हल चाचा, हलड़े हल चाचा। छा था सम्झो शाइरी? आशिका। अॻिते वरी ॿुधो शाइरी। वाह जो छा सीन हो को मस मज़ो आयो हुयो। अच्छा वाह। अॻिते? वाह जो छा सीन हो को मस मज़ो आयो हुयो, फिल्म हलंदे होटलनि में लोड शेडिंग थी वई। वाह वाह, जियो जियो। हे जेके होटल भरिया पिया आहिनि माण्हुनि सां न, असां माण्हू जेके सिंधी माण्हू ख़ासि करे, वरी होटल भरिया पिया आहिनि, चांहि बि पीअनि था वेठा ऐं हुते फिल्मूं ॾिसनि था वेठा। को मस्त मस्त भलो को सीन अचे थो त उन महिल लोड शेडिंग थी वञे। उन ते शाइर लिखे थो त वाह जो छा सीन हो को मस मज़ो आयो हुयो, फिल्म हलंदे होटलनि में लोड शेडिंग थी वई। हाणे वरी चए थो त वार कारा कारी हर हा गेसू घुंडेदार अॻु। पुराणे दौर जी ॻाल्हि थो करे, पुराणे दौर जी शाइर ॻाल्हि थो करे। वार कारा कारी हर हा गेसू घुंडेदार अॻु, नाज़नीननि जे चगुन में लोड शेडिंग थी वई। वाह 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 वाह, समझ न आई पर बाबा चओ हलड़े चाचा, हलड़े चाचा। समझ में कीअं न आयो बाबा? नाज़नीननि जे चगुन में, चगुन वार जूं चगूं आहिनि न जेके, अच्छा वार नाज़नीननि जे चगुन में लोड शेडिंग थी वई। चग हूंदी आहे न वार जी, चग जेका जुल्फ जेके चवंदा आहिनि, लट उलझी सुलझा जारे बालम, ॿुधो अथव न गानो? उहा जेका चग वारनि जी चग, सिंधीअ में वारनि जी चग चइबो आहे। लट उलझी माना लट वरी उर्दूअ में चइबो आहे। सम्झो थोरो ॻाल्हि खे यार, सम्झो छो नथा? वार कारा कारी हर हा गेसू घुंडेदार अॻु, गेसू माना वारनि खे चइबो आहे, गेसू। सम्झो ॻाल्हि खे थोरो। नाज़नीननि जे चगुन में लोड शेडिंग थी वई, जेके नाज़नीन आहिनि जेके ख़ूबसूरत, उन्हनि जेके चगुन में लोड शेडिंग थी वई, माना कटाइण शुरू करे छॾियऊं। वाह साईं वाह। चांहि जो चुस्को वरताऊं बिल ॾियण ते बॉक्सिंग। वाह वाह, हकीकत आहे। चांहि जो चुस्को वरताऊं बिल ॾियण ते बॉक्सिंग, दोस्तनि जे चाहतुनि में लोड शेडिंग थी वई। दोस्त जेको गॾिजी वेही चांहि पीअंदा आहिनि, चांहि जो चुस्को वरताऊं बिल ॾियण ते बॉक्सिंग, दोस्तनि जी चाहतुनि में लोड शेडिंग थी वई। मार पए उनखे जंहिं आंदो आहे नशो हिन देश में। न कर वाह, मां छा कयां? मार पए उन्हनि खे जिन असांजे देश में नशो आंदो आहे।
उन्हनि खे हे चवां जेको थो अॼुकल्ह नंढा नंढा ॿार जेके नशो था वापराइनि हे हक़ीक़त आहे। उन्हनि खे जे नशे ते लाथो आहे उन्हनि खे का ख़ुदा जी मार पए उन ते शाइर लिखे थो मार पए उनखे जंहिं आंदो आहे नशो हिन देश सही में सही नौजवाननि जे रगुनि में लोड शेडिंग थी वाह सही वाह वाह हाँ? सही वाह मार पए उनखे जंहिं आंदो आहे नशो हिन देश में वाह नौजवाननि जे रगुनि में लोड शेडिंग थी वई वाह आख़िरी बंद आहे हर तरफ़ आज़ार मारा मारी या हक़ तलफ़ी वॾी वाह वाह मारा मारी त आहे हर तरफ़ आज़ार मारा मारी या हक़ तलफ़ी वॾी ज़हन जिस्मन तन बदन में लोड शेडिंग थी वई अरे वाह सही वाह हाँ हाँ हे छा थियो अब लोड शेडिंग हेॾे बि वई भाउ हेॾे बि वई अच्छा माना स्टूडियो में भी लोड शेडिंग थी वई हेॾे बि न छॾियव आज स्टूडियो करे अमेरिका में हलत हलत उतवात उतमात थोड़े